सोशल मीडिया ऐं स्मार्टफोन वारे जदीद दौर में किताब खां परे वींदड़ नौजवान नस्ल के किताब ॾांहुं वापसि मोटाइण ऐं किताब जी अहमियत समझाइण लाइ अवामी बुक हाउस जैकबाबाद तरफ़ां मोहम्मद मूसा चांडियो ऐं शकीब नवाज़ नूनारी जी मेज़बानी हेठि शहीद सहाफ़त इरशाद मस्तोई जी यादि में संदसि अबाणे शहर जैकबाबाद में DC चौक ते 3 ॾिहाड़नि जो किताबी मेलो लगायो वियो, जिते सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी अदब सां गॾोगॾु दर्सी किताब पिणु रखिया विया, जिते इल्म दोस्त तबके खे किताबनि सां दोस्ती रखण लाइ ख़ुसूसी रिआयत पिणु ॾिनी वई। किताबी मेले ते ईंदड़ मुख़्तलिफ़ धुरिन जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अदा शहीद इरशाद मस्तोई जैकबाबाद जो नौजवान हुयो, कोयटा में सहाफ़त कंदो हुयो, सो उनखे कोयटा में शहीद कयो वियो। सो हितां जे दोस्तनि अवामी बुक हाउस वारनि ही मेलो लगायो आहे उन जे नाले सां, ऐं हीअ हिन जी सीरीज़ आहे, शहीदनि खे यादि कनि था पिया। ऐं किताब सुठो अमल आहे, विकिणण ऐं ॾियण माण्हुनि खे शऊर विकिणण जे हवाले सां। हीअ दोस्त जेको आहे हिते गोए खटे विया आहिनि, हीअ मुबारकबाद जा मुस्तक आहिनि। हीअ दोस्त हिन खे मुबारकबाद पेश था कयूं पिया। साईं, नौजवान किताब पढ़ंदा त उन में शऊर ईंदो, ऐं नौजवान ई असांजे मुआशिरे जा जेके आहिनि उहो मुआशिरे खे तब्दील करण वारा हूंदा आहिनि, ऐं उन्हनि नौजवाननि खे ज़रूरु किताब पढ़णु घुरिजनि। किताब में शऊर अचे थो, उन में ॼाण हुजे थी, उन में मालूमात हुजे थी। हू इन सां जेको आहे दुनिया खे संभाले सघनि था, दुनिया खे सम्झी सघनि था, दुनिया खे कन्वे करे सघनि था। ऐं दुनिया में छो त नौजवान जेको आहे सॼी दुनिया खे तब्दील करण जो जेको आहे हारियुनि सां, मज़दूरनि सां, इनकलाबियुनि सां गॾिजी करे नौजवान ई तब्दीली आणे सघनि था पिया, मज़दूरनि ऐं हारियुनि सां मिली करे। असां सम्झूं था त नौजवाननि खे किताब पढ़णु घुरिजनि, ऐं जॾहिं नौजवान किताब पढ़ंदा त उहे बाशऊर थींदा त हिते असांजे मुल्क में, असांजे पंहिंजे दुनिया में इनकलाब जो रस्तो निकिरंदो। बहुत अच्छा इनिशिएटिव है। मैं तो कहता हूँ कि पूरे इलाके में इस तरह के मेले लगाए जाएं ताकि हमारी नौजवान नस्ल किताब बेनी से, इनसे दोस्ती हो। किताब से सबसे बड़ा हमारा आजकल नौजवान किताब को हम जोड़ चुकी हैं। हम कहते हैं कि इस तरह की एक्टिविटीज़ हों ताकि लोग किताबों से दोस्ती रखें, और बड़ा अच्छा इकदाम है। हम तो कहते हैं कि ये बलूचिस्तान में आ जाएँ, बाकी पूरे सिंध में इस तरह की एक्टिविटीज़ हों। बहुत अच्छा, इससे हमारे इल्म के हवाले से, शऊर के हवाले से और किताब के हवाले से हमें नॉलेज होगा, और बड़ी एक्टिविटीज़ इस तरह क्योंकि बहुत अच्छा इकदाम है और होना चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक सुठो इकदाम आहे जेको शहीद इरशाद अहमद सहाफ़ी जे नाले सां जी कुतुबी मेलो जेको हिते जेको लॻायो वियो आहे। इन सां इहो आहे त असांजे जेको नौजवान नस्ल जेकी आहे उहो जेको आहे किताब खां परे थी वई आहे। हुनखे किताब जे वेझो आणण जे लाइ हिकु सुठो इक़दाम कयो वियो आहे, ताकी असांजे जेके नौजवान नस्ल आहे उहो किताब खे पाण सां वेझो कंदी त हुन में हिकु शऊर बेदार थींदो। जे शऊर बेदार थींदो त पोइ मुख़्तलिफ़ जेके असांजे मसइलो मसाइल आहिनि हुन जे तरफ़ थी वेंदी। किताब न रुगो इंसान में शऊर पखेड़े थो, पर इन सां गॾोगॾु किताब सिधी वाट ॾेखारींदड़ बहितरीन दोस्त बि आहे, जंहिंजी ॾसियल वाट ते हलंदड़ पंहिंजी मंज़िल माणे ई वठे थो। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।